शुक्रगुज़ार आहियां स्कूली हेडमास्टर साईं मोहम्मद यूसुफ उमर जो ऐं पूरे स्टाफ जो जिन सच पुछो लखे मोहबतो प्यार ॾिनो उन सां गॾु असांजो इंतिहाई वॾो असांजो मौसम साईं मोहम्मद इब्राहिम बजीर मुंहिंजो इंतिहाई प्यारो दोस्त महिमान नवाज़ मशहूर महिमान नवाज़ मुंहिंजो साईं चंदन मनवानी जेको कुझु ॾींहं पहिरीं पंहिंजे सर्विस जा 60 साल करे रिटायर कयो ऐं मूंखे सभु मुबारक थो पेश करियां ऐं साईं हिते ऐलान कयो आहे त असां बि तव्हां सां गॾु हुनजी कराची में वाह वाह उन खां पोइ मुंहिंजो इंतिहाई प्यारो वॾो हमेशह असां सां कराची में न थियो कॾहिं साईं अब्दुल लतीफ़ कोरी वो घर से रिटायर करे पर पाण स्टेज ते तव्हां साम्हूं बि जॾहिं वो आओ कराची में तव्हां अॻियां गॾु ऐं हीरो बहादुर सच पुछो जहिड़ा को साम्हूं मुंहुं ते बर्दाश्त कोन थो न पर अॻियां थी पहिरीं डटियूं पाण खां ॾेई जेको हाजी खे न हणो ही वॾी ॻाल्हि आहे अहिड़ा मर्द मुंहिंजा त घटि हूंदा ॿिया पुलिस ॾिसो न भॼो वञंदा पर ही उहो माण्हू बहादुर आहे जे मां जी थञ मलाई हमेशह उस्ताद जे हक़ जे अंदरि हली रहियो आहे उन खां पोइ मुंहिंजो नंढो दोस्त बहादुर जे बि हमेशह उस्ताद तहरीकुनि में हरा भरा पाण खे सभा ख़र्च करे असां सां गॾु हुयो मुंहिंजो प्यारो भाउ मगन महल ऐं मुंहिंजो प्यारो भाउ साईं राज मोहम्मद अली भट्टो साईं मोहम्मद हुसैन राठौड़ घर जो उहिदेदार आहे मुंहिंजो प्यारो भाउ लियाकत राज पोइ परे वञी रहियो आहे साईं ख़ैर मोहम्मद मुंहिंजो साईं अली अकबर गज्जू ऐं मुंहिंजा सभु हिते दोस्त सभु जे मूंखे नाला यादि कोन नीगर मूं लिखिया सभु दोस्त अस्सलाम वालेकुम जी ताई सच मुंहिंजो मशहूर आहियां सिंध जे अॻूणी राजधानी अमरकोट जे उस्तादनि जो जिन मूंखे दफ़े इज़त ॾिनियूं मुंहिंजो वालिदाना इस्तक़बाल कयो इंशाअल्लाह अॼु दिलि ख़ुशि थी वई कोशिश कंदासीं सभु गॾिजी सिंधी उस्ताद जे हक़ जे लाइ थोरो कंदासीं इहो हक़ वठंदासीं इंशाअल्लाह उस्ताद साथियो गुज़रियल 4-5 सालनि खां सिंध जे प्राइमरी उस्ताद मथां ऐं सिंध जे तइलीम मथां ज़ुल्म थिया ख़ासि करे ही उमरकोट जेको असांजो ज़िलो आहे इन मंझि डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर जेको आहे मोहम्मद आलम सुबरो छो त असां उस्तादनि जा घणा जेके कमनि उहे हूंदा आहिनि ट्रेज़री ऑफिसनि सां ऐं हमेशह जिते किथे वञा थो पोइ चयो आहे त हिकिड़ी जदोजहद हिकिड़ी तहरीक हयातीअ साथ ॾिनो त इन एजेंट माफ़िया सिंधी उस्ताद जो रत चुसंदड़ ट्रेज़री ऑफिसर जे ख़िलाफ़ कंदासीं इंशाअल्लाह ऐं हिकु तारीख़ धणो एजेंसी जे मथां सॼे लखे उस्ताद हलंदा इंशाअल्लाह हिते आयल जेको डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर आहे हिकु उस्ताद आहे असांजो उस्ताद शमसुद्दीन उन मिसकीन सां ज़ुल्म त थियो आहे ॾिसो ऐं वरी मूंखे हैरत आहे त जेके हिते असांजे उस्ताद जा तिलक जा या ज़िल जा केरु अॻुवान हुआ उन उस्ताद जे लाइ कुझु आहे कोन उन गरीब खे 1960 जो ॼाणा साईं कॾहिं साईं पैदाश करी साईं 1980 पैदाश आहे साईं शमसुद्दीन जी 1980 पैदाश आहे उनखे 1960 जो ॼाणा उन पघार बंदि करे छॾियो अहिड़ो कुझु ज़ुल्म वेठो हिते मां पहिरियों दफ़ो ॾिसो आहे कि उमरकोट जा ट्रेज़री ऑफिसर आलम सुबरो फांसी हुन उस्ताद खे 2000 एक लाइन पिया उनखे पघार ई न कोन तव्हां ॿुधायो 2000 हिकिड़ो ग़रीब उस्ताद जंहिंजी रोज़ी जंहिंजी रोटी जंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र पघार ते हुजे उन खां 5 साल थी विया उनखे पघार बंदि हिन खां वधीक उमरकोट जो उस्ताद केॾो ज़ुल्म थींदो ऐं तव्हां उमरकोट जा उस्ताद पाणी में किथे ॿधी न कंदा तव्हांखे यादि हूंदो त चंद साल पहिरीं
मंसूर गोगेस नेशनल बैंक उमरकोट में उन उस्ताद के घट वध ॻाल्हायो वधीक ग़लति ॻाल्हायो मूं साईं इब्राहिम खे चयो मूंखे हुन सां ॻाल्हाए साईं मूंखे ॻाल्हायो असां ॿिए जी ते थियणो हुयो ॾिसो उस्ताद तंजीम छा हूंदी आहे तंजीम छाजे लाइ हूंदी तंजीम उस्ताद जी इज़त हूंदी उस्ताद जे इज़त जो बाल जान जो उन हक़ जो तहफ़ुज़ करण लाइ तंजीम हूंदी इन न की सलाल पई जे लाइ एजेंट पई लाइ तंजीम हूंदियूं असां हिते आयासीं मुख़्तसिर तौर ते हलूं हुयोसीं उन खां पोइ उन उस्ताद जे तॾे ते नेशनल बैंक जा रीजनल चीफ ऑफिसर को उस्ताद जे तॾे ते आया उन खां माफ़ी वठो चओ उस्ताद शायदि हींअर मूंखे ख़बर पई आहे त हिते हिकिड़ो एईओ आहे कि दोस्त उस्ताद मूंखे तव्हां ॾिनी आहे त हिते को राणू माझी एईओ आहे जेको उस्तादनि खां हर कम ते रुश्वत थो थिए हिन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म थींदो हिकिड़ो एईओ हर कम ते साईं शमसुद्दीन जहिड़ा ॿिया अञा ॿुधूं पिया त 10 उस्ताद रुलनि पिया उहे वीचारा धप खां कंहिंखे ॿुधाइनि कोन था जीअं पघार बंदि मुसांजे साईं ख़ुदा जो वास्तो थो असांजे लॻंदा आहियूं असां उस्ताद जो कम ई इहो आहे त जेके जंहिंजा मसइला रही हलनि जेका ज़ुल्म आहे उनजो आवाज़ आला इक़्तिदार ताईं पई आहे हीअ मुंहिंजो आवाज़ हींअर लाइव पूरी दुनिया ॿुधी रही आहे साईं हितां जो सूबाई वज़ीर तइलीम साईं सरदार साहिब खे गुज़ारिश थो करियां त ख़ुदा हेड़े राशिद डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर जी कॾहिं हिमायत करियो हिकु ग़रीब उस्ताद जंहिंजा सभु कागज़ हींअर ॾिसे आहियां सभु कागज़ ओरिजिनल हिकिड़ी गेट ऑफ बर्थ शनाख्त करे वियो आहे मैट्रिक के पके सर्टिफिकेट में वियो आहे सदसु बुक में वियो आहे ऐं एजी सिंध डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर खे हिन ग़रीब खे पघार कजो पर हो चवंदा जेसीं असांखे पैसा ॾे हुन उस्ताद जे हथां उहे ॿुधाईंदो 4 साल पघार बंदि थियो हाणे 1.5 खां मथे पहुते आहे बिल्कुलु कंदा हाणे हिन उस्ताद इहे पैसा वरी फाइनेंस में थो वठनि माना हीउ उस्ताद रुली वियो ख़ुदा सूबाई वज़ीर तइलीम तइलीम जा वज़ीर आहियो तव्हां ते सिंध जे उस्ताद जो हक़ आहे उन खां वधीक तव्हां ते उमरकोट जे उस्ताद जो हक़ आहे उन जी मालिकी करियो हेॾो ज़ुल्म थिए पियो तव्हां हेॾो वॾो ज़ुल्म ॾाढो माली सरेआम उस्ताद खां पैसा थो घुरे ख़ुदा खे इन एजेंट खे पैसा ॾिनो मूंखे ॿुधायो जेकॾहिं हाणे राणो माली के उस्ताद खां पैसा थो वठे त राणी माली ऐं डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर जी पारां उनखे पुत्र ऐं कोई वॾी शख़्सियत न आहे पर जिते बि उस्ताद सां ज़ुल्म थियो आहे असां उते पहुता आहियूं कंहिं बि उस्ताद सां ज़ुल्म थिए न ॾिबो उनजे लाइ उमरकोट जा उस्ताद ॿधी करे जेकॾहिं अॼु मूं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर से नालो छा लियो साईं साईं कुंवर सां मूं ॻाल्हायो मुंहिंजो साईं ही ग़रीब उस्ताद 2001 खां इहो पघार बंदि आहे मूंखे चयो साईं अच्छा मूं वटि कल्ह कागज़ आया सुबुह ॾींहुं पढ़ कागज़ खणी वञी हिन उस्ताद जो मसइलो हल कंदुसि साईं वॾी महिरबानी सुठी ॻाल्हि आहे ही उस्ताद जी मालिकी असांजे ऑफिसर लाइ कंदा ॿियो कंहिं कंदो इन एजुकेशन ऑफिसर खां गुज़ारिश थो करियां हिन राणी मले जो बंदोबस्तु कर हाणे कंहिं उस्ताद खां पैसा वठसि को घटि कोन थींदी सॼा उस्ताद छा थियो इहो हिते अचण जो मक़सदु त उथियो पंहिंजे मक़सद जे लाइ जंग जो हींअर अॼु तव्हां पूरे ज़िले जा उस्ताद हिते न आहियो मूं कुंडलीअ या चूंडियल उहिदेदार हुन सां राब्तो कयो छा वारे वरना मुंहिंजो राब्तो न थी सघियो पथिरे वारे सां मुंहिंजो राब्तो न थी सघियो हक़ीक़त छा हिन सोशल मीडिया जे तहत असां मजबूरी में भाॼी थञी फिरी आहे उन खां पोइ असां ते ख़ुशि आहे असां उस्ताद आहियूं
असां पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजी इज़त जे लाइ पंहिंजे वकार जे लाइ हिन उथणो पवंदो असांखे पहिरियों दफ़ो तालीम खाते जी सूबाई वज़ीर साईं सरदार साहब बहितरीन शिरकत थी ऐं उन जी तारीफ़ नथो करियां नथो करे का हुन खां पोइ बदिली कराई आहे पर जॾहिं असां मीटिंग कई त हुन जेके बि असां ॻाल्हियूं कयूं जी साईं प्राइमरी उस्ताद जो हक़ आहे इहे शयूं प्राइमरी उस्ताद खे हुजणु खपनि ॿी में हुजे सुपरवाइज़री सिस्टम तव्हांखे बहाल करे ॾींदुसि तव्हांजो सर्विस स्टेशन तव्हांजो हक़ आहे इनिशियल अपार्टमेंट तव्हांजो हक़ आहे करिकुलर उहे समरियूं सूबाई वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी तालीम मंज़ूरीअ लाइ फाइनेंस खाते खे मोकिलियो 3 महीना ऐं सेक्रेटरी में सेक्रेटरी खां होटल खां सेक्रेटरी हली हली जुतियूं कसायूं उन उम्मीद ते त अॼु असां परे था असांखे नथियूं कीअं न मिलनि छो त साईं सरदार साहब असां सां वाइदो कयो हो मूंसां गॾु बीह चई त अॼु तूं चयो थो प्राइमरी उस्ताद खे 17 मिलंदो इहो छो ऐं सॼे प्राइमरी उस्ताद खे 18 मिलंदुसि 19 मिलंदुसि प्राइमरी उस्ताद खे 20 मिलंदो कुझु असांखे घरा ॾिनो फना दौरा ते असां पैसा कोन्हे ख़ुदा जी ॿार पढ़े तव्हांजी अयाशी जे लाइ वज़ीर जी अयाशी जे लाइ एमपी जे लाइ सीमा उते मुलाज़िम में लाइ बस जा भारत सभिनी खे वरात ॾियो था सभिनी खे पंहिंजा हक़ ॾियो था सॼो प्राइमरी उस्ताद जे वटि पढ़ी आयो सॼो प्राइमरी उस्ताद प्राइमरी उस्ताद पूरी दुनिया जे क़ौम जी तरक़ी जो ज़मीन आहे दारो मदार प्राइमरी उस्ताद जद सुबह प्राइमरी उस्ताद के वधीक छो नथो पर सिंध जे प्राइमरी उस्ताद सां जुल्म लॻो पिया उन जे करे त प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ उथण जे तयार न उन जे करे त ख़ुदि जेके 10 सालनि में बेका क़यादत हुई बेका ओतरदार हुआ उन असांजे हक़ ते छो न बाज़ी कई तव्हांखे यादि हूंदो ऐं जॾहिं थरींदोसि उमरकोट वेंदो त मूंखे हितां जा उस्ताद चवंदो साईं असांखे शोरूम हुजे वरी खसी जी हुजे उन्हनि को डिफरेंस मतिलबु कई शइ आहे जो पुट हो ई ग़लति मुंहिंजे वटि इहे छड़ो कंदुसि तव्हां मूंसां पंधु कंदो चइजे पंध सां कान कोन थींदो अरे वक़्तु थरिया माण्हू पंध जा ॾाढा ॾिठो चइजे हाणे उहो ज़मानो वियो ॾियो पर वरी बि छा पियो हुजे जॾहिं 10 दिसंबर 2017 सॼे उस्ताद जे हक़ जे लाइ लाग माग कयोसीं सोरो स्केल बग़ैर शर्त 22,000 MPS SUT इकरा जे दोस्तनि खे रेगुलर करण जे लाइ जंग ज्योति ऐलान करे नथासीं जेसीं इहे मसइला ॿई हल न थींदा तेसीं घर लाइ वापसि कोन वठंदासीं मूं पंहिंजी न्याणी खे चयो बचड़े खे चयो दुआ करियो तेसि ताईं न ईंदासीं जेसीं बग़ैर शर्त सोरस खे इहो रेगुलर न कंदासीं वॾो हिकिड़ो ख़्वाब हुयो दुनिया जो वॾो मुतालबो मूंखे माण्हू चवंदा चले थी छा किथां था सोरूं तव्हांखे मुंहिंजो अलाह पाक इंशाअल्लाह रब पाक मदद कंदो जेको माण्हू पंहिंजे मक़सद सां सचो हुजे पंहिंजे कार सां सचो हुजे पंहिंजे भाई सां सचो हुजे उसूलनि सां सचो हुजे पंहिंजे पटे भाई सां सचो हुजे रब पाक उनजी मदद कंदो पोइ अलाह ताईं एॾी मदद कई एॾी इज़त ॾियारी जेको असां जेको ख़्वाब हुयो वॾी जदोजहद खां पोइ वॾी महिनतुनि खां पोइ सवे में सफ़र खां पोइ अलाह पाक सॼे प्राइमरी उस्ताद खे बग़ैर शर्त जे सोर मुश्किल मिलियो 22,000 उस्ताद रेगुलर थिया मैट्रिक पास प्राइमरी उस्ताद उनजो हक़ हो पर उनखे सोर मुश्किल मिलियो इहा आहे जदोजहद इहा आहे कामयाबी इहो आहे अज़म इहो आहे हौसलो इहो आहे वचन इहो आहे वाइदो हे ताज़ा वाइदो आहे त तव्हां तबलीग करियो हर उस्ताद खे चओ हर उस्ताद ताईं नथो वञी सघां लाज़िम हुजे ही बेशक तो पतो हूंदो उनखे सोशल मीडिया जे ज़रिए या कंहिं बि उस्ताद चयो हूंदो उनखे पर तव्हां खिलाड़ी फसंदा आहियो सिंध जा अज़ीम तव्हांजो मर्तबो पैगम्बरी पेशवा
सॼो प्राइम मिनिस्टर अज़ीम आहे ख़ुदा तव्हां घणी नथियूं खाधियूं घणी तव्हांजे मथां तेज़ोबा थिया घणी तव्हांखे परेशान कयो हाणे परेशान कोन थींदासीं इन सभिनी मसइलनि जो हल तव्हांजो तरक़ी जो राज़ तव्हांजी इज़त जो राज़ तव्हांजी बाद जो राज़ उन में आहे अचो सॼो हल पुरानी उस्ताद दबड़ी करे हलो हलो 10 फेब्रुआरी कराची हलो 10 फरवरी कराची हलो जवाब दो हलो हलो 10 फेब्रुआरी कराची हलो उन जे लाइ ख़ुदा ये हींअर ॾिस जा अखर तव्हां कॾहिं पंहिंजा हथ कोन मिलंदा अभी नहीं तो कभी नहीं दुनिया खे ॾेखारियो पहिरियों दफ़ो अपील थो करियां दुनिया खे ॾेखारियो लख जे तादाद में कराची पहुचियो तव्हांजो हुते पहुचण ख़ुदा जो कसम तव्हांजी कामयाबी जी शुरूआत हूंदी उस्ताद इताद जिंदाबाद उस्ताद इताद जिंदाबाद बेटे अलग जिंदाबाद सभु उस्ताद हिकिड़ी लोई खणो हिकिड़ो कपिड़े जो होगो करो वापसि न आहे त असीं मोटणो तव्हांजे ॾिठो 4 सांगाड़िया लाश जिन खे शहीद कयो वियो उन्हनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ 4 रातियूं हज़ारे माण्हू इंतजार करे रोड ते खणो वेही रहिया लाश दफ़न कोन कयो नेठि हुकूमत घोड़ा खणे उन FIR दाख़िल कई उनखे मुतमिल कयो असां त सवाल नथो उथारियूं असां जो हक़ आहे असांखे तारीफ़ खाते लिखी ॾिनो आहे सभिनी मोकिली आहे असांजो हक़ आहे जेकॾहिं तव्हां लख जी तादाद में हर उस्ताद खे थियो ख़ुदा जे कसम तव्हांखे सभु हक़ मिली वेंदा सुभाणे केर बि जॾहिं आफिस जियो हुजे तव्हांजी SCR जे आरे में बदिली कोन थींदो तव्हांजो ज़ुल्म कोन थींदो पर जेकॾहिं तव्हां पाणी में बदी न कई तव्हां न कयो पंहिंजे हक़ जे लाइ सुजाॻ न थियो त पर रोज़ मारे आयो तव्हांखे को पैसो कोन थो घुराऊं सॼी सिंध जो घर लताड़े अॼु हिन सिंध जी राजधानी उमरकोट में पहुतो आहियां तव्हांखे गुज़ारिश थो करियां तव्हां सभिनी दोस्तनि खे चयो तव्हां अचो उनखे तव्हां तबलीग करियो ऐं तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो त हींअर पूरी सिंध में उस्ताद ये मुझे पर्चा छप रहा है वो हिन जी फोटो कॉपी करे उस्ताद पढ़ हिन जी फोटो कॉपी करे हर स्कूल में वञनि पिया जिन में न वञी सघे ॿुधाए पिया हलो तव्हांजी इन में पका आहे इन में तव्हांजी इज़त आहे सिंधी तालीम खे सुधारणो अथव हलो कराची उस्ताद खे हक़ वठी ॾियां थो हलो कराची उन जे लाइ हीउ पैगाम करे तव्हां वटि पहुतो आहियां नवकोट में सची पुछो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी असांजी हिकिड़ी भेण टीचर आहे हेडमास्टर खे मूंखे अदा हाजी शफ़ीद मिलंदा आहे ऐं मिलियसि ऐं मूंखे चए त सिंधी न्याणी उस्ताद जे हथ में दुआ थी करियां तो असांखे रेगुलर करायो हो इंशाअल्लाह तव्हांखे दुआ थी करे हलंदुसि इंशाअल्लाह सिंध जो उस्ताद 10 फेब्रुआरी ते फातिहा थी मोटंदो त हिकिड़ी औरत जे जज़्बात खां मसइले खे ख़ुदा जाॻिणो पवंदो अचो पंहिंजा हक़ वठो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मुंहिंजी हेॾी वॾी इज़त कई ख़ुदा करे ख़ुशि हुजो हाणे मुंहिंजो सुभाणे वारी थरे टूर आहे पोइ वरी सॼी सिंध आहे इंशाअल्लाह अलाह पाक ऐं हिन पहिरियों दफ़ो ख़ुदा जो कसम आहे पहिरियों दफ़ो सिंधी उस्ताद खे वॾो जोश आहे वॾो वॾो छो त हुनखे ख़बर आहे त सिंधी प्राइमरी उस्ताद जी हक़ सिंधी प्राइमरी इज़त उस्ताद जी ॿधी बि आहे हींअर वो नौजवान खे बि चयो बाबा असीं त कंहिं साल खां पोइ रिटायर थींदासीं असीं चाहियूं था त तव्हांजो मुस्तक़बिल सामान थी वञे असां चाहियूं था त जेके उस्ताद हाणे रिटायर थियण वारा आहिनि उन्हनि खे सोनो स्किल मिले 17 ग्रेड मिले असां चाहियूं था त असांजो जेको ग्रुप इंश्योरेंस आहे उहो असांखे ॾिनो वञे असां NCH जी दोस्त मूंखे विसरी विया NCH जी असांजा उस्ताद असांजा ॿार इन वॾी वीचारनि महिनतूं कयूं आहिनि कराची में हिनखे नथियूं ॾिबियूं ऐं सफ़ाई वज़ीर तइलीम खे हिन स्टेज जा सेक्रेटरी तइलीम खे गुज़ारिश थो करियां तव्हां सां वाइदो कयो आहे हिन जी जेका समरी आहे उनखे तव्हां मंज़ूर कराए हिन जे दुख जो दरमान कयो इंशाअल्लाह असां तव्हां सां वचन आहे तव्हांजो आवाज़ ऐवान ताईं ऐं
ਅਦਾ ਅਖਤਿਆਰ ਨਹੀਂ ਹਮੇਸ਼ਾ ਪਹੁੰਚਿਆ ਰਹਿੰਦਾ ਸੀ ਤਾਂ ਪਰਵਾਹ ਕਰੋ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾਹ ਤਵਜੋ ਮਸੂਲ ਹੱਲ ਕਰਾ ਦੇ ਜੀ ਉਸਤਾਦ